सरकार छाए अर्ज कया चाओ मेहार फुरकान का पैसा वरता सच्ची तो चवी सरकार तवा सा कूड़णी पंजी जिंदगी विनाइंदस या भला कॾहिं वरता थई सरकार अज कलाक ब थिंदो खैरू पक्का तो चवी 100 पैसा सच सरकार मूं वटि शायद आहे न जेकॾहिं गलत साबित थियो त संघार खान के सुञाणी थो मुंहिंजी निड़ी तव्हांजी लत सरदार गाजी खान सां ई सचो न रहियो हुयो मेहार तव्हां सां सचो रहंदो भला घणा पैसा वरता अथनि जेका रक़म तव्हां फुरकान खे चई सा समूरी रक़म चइबो त मेहार मूंसां बि मकारी थो करे आहे ई मकार चङो अलाए कीअं सम्झो अथवसि कि भला निबरास थो मेहार खे त छॾियो हू निसार आहे न उहो बि बिट अथसि बिट हुनजी होड़ कोसी थी आहे त तव्हां विसरी वियोसि अचनि त ॿिन्ही खे लंगोटी ॿधी टंगिया थो बिजलीअ थंभे में मूंसां ईअं कंदा मुश्किल आहे सरकार ईअं कंदो ई कोन मूंखे पक्का जेकॾहिं ॿई ॿेल दफ़न न थिया त मूंखे संघार खान न सॾिजां खेरू उन ॾींहुं बि फुरकान खान कोन छॾाए वियो बाक़ी ठाह करे पैसनि वठण लाइ पाण छॾियो हुउमि ऐं तव्हांखे चयूं त टल करे भॼी वियो तो अॻु में छो न ॿुधायो सरकार न एतबार था कयो न पंहिंजो था कयो पोइ ॿुधाइण त बेकार आहे न दादा न खां हिसाब न सचल खां पलांद खेरू ॼण खरोड़े उछले छॾियो खैरू जी 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 किबला मां विचां हिक ॿिए खे साबिती लाइ थो छॾियां जेकॾहिं साबित थियो त हू ॿई न रहंदा ऐं न थियो त पोइ केरु खेरू पर सरकार अखियूं न ॾिठा शायद आहिनि किथे आहिनि वठी ईंदुसि सरकार वठी अच उन्हनि खे जेकॾहिं भरवसे जोगा हूंदा त पोइ मेहार मुंगचर ऐं निसार नाल घुमंदो न त खेरू खुजदार जे बाज़ारुनि में पिनंदे नज़र ईंदो ईसन चओ कासिम ज़फर जो सोढल ते हमले करण खां पोइ मथो फिरी वियो आहे मथो कीअं कासिम सोढल जे घर में घिड़ी अम्मा वारनि खे हिसाए वियो आहे ज़फर जी एॾी हिम्मत हा ईसन मूंखे पेरनि खां वठी पूरे बुत ते बाह वकोड़े वई आहे ज़फर जे ज़हन में ई न आहे त कासिम करंटा पोइ त ज़फर बचण न घुरिजे कासिम अञा बि बचे जेकॾहिं न सोढल कराची मां अस्पताल मां मोटे ऐं ख़बर पवेसि त ज़फर ईअं कयो आहे त पोइ ज़फर खां अॻु असांजा नकल आईंदो असांजा नक जी ॻाल्हि थो करीं सन पहिरियां त असांखे शूट कंदो असांखे पोइ लहंदो सार ज़फर जी उन खां अॻु जो सोट सोढल पहुचे ज़फर धू दोज़ख में करे ज़फर के घर ऐं तर में तलाश कबो घर में घटि नज़र थो अचे अक्सर बंदि अथसि घर में न तर में त हूंदो न ॻोठ गली या तर में जिथे बि मिलियो न त मेण वांगुरु रिझी वेंदो मेण वांगुरु ॾिसन सोट सोढल जी बि जांच करणी आहे कीअं कंदे वञण खां सवाइ ख़बर पवंदी शहर में दोस्त जो फोन आहे उतां दोस्तनि सां राब्तो कंदो आहियां त पोइ हे कर सोढल जे हवाल वठण जी कर मोटी अचे न त पोइ था ज़फर जा हवाल वठूं कब्बा ज़फर सां हवाल खोड़ी हिक
ज़फ़र गुम। ज़फ़र अॼु ताईं मूंखे सही सोभ न मिली आहे। तुंहिंजे करे कुझु कामयाबी मिली आहे, पर तुंहिंजी सुस्तीअ मायूस कयो आहे। सरकार ज़फ़र खां मायूस न थियो। सरदार मूं कहिड़ी सुस्ती कई आहे? दादन अञा मस्तीअ में पियो घुमे, हुनजे लाॾाणे जी ख़बर में सुस्ती पियो करी। सरदार जेको तलाश में आयुसि मिलियो न आहे मज़र। मूं चयो न, घर में गिड़ी घोटो ॾियोसि, विसरियो तव्हां खां? सरदार इहो मुनासिब न आहे। छो न आहे? हू हेॾी हिमत करे सरदार शहबाज खान जे बंगले ते अची उल्लू करे ऐं बाक़ी हुनजो घर मथां लही आयो आहे। सरदार उते औरतूं हूंदियूं, औरतुनि सां छेड़छाड़ या वरी औरतूं साम्हूं थियनि ऐं मां लॼली विञाए वियां, इहो मूं लाइ मरहम आहे। सरदार ज़फ़र किथे तुंहिंजी सोच में त फेरो न आयो आहे न? न सरदार, तव्हां कीअं सम्झो? लॼ ऐं लीह जे बहाने नटाइण मां लॻायो अथमि। हिकु आम माण्हू सो बि ॿी बिरादरीअ जो मुंहिंजी पग में अची हथ विझे ऐं मुंहिंजी बिरादरी ख़ामोश पिए, इहा घटिताई न आहे शहबाज खान जी? तव्हांजी घटिताई असां लाइ मरहम आहे। सो त ॻोल्हियूंसि पिया, जुड़ियल ते हमले ऐं तव्हां सां बदकलामीअ जो बदिलो थींदो, ज़रूर थींदो। सरदार जेकॾहिं न वझ में आयो त वाण वांगुरु वटिजी वेंदो। ज़फ़र मज़र आहे छा? कुझु बि न, ॾेॾरी ज़ुकाम मौला जो शान आहे। गोर असां मज़र बोई कंदा था वतऊं, मिलियो न मेसार जी वेंदो। मां या ख़ुशख़बरी सुतत ॿुधण थो चाहियां, पर जे तव्हां न करे सघो न त तव्हां ते मयार कान्हे का, पर मोॾे न अचिजो। जॾहिं अचो त इहा ख़ुशख़बरी खणी अचिजो बग़ैर वक़्तु विञाइणिजे। इन मज़ार जी मुंडी न रहे। न रहंदी सरदार, पंहिंजे वसां न खटाइबो। इन ये गोगी ते जे मौत जी ख़बर तव्हां वटि पहुची वेंदी। हिते रखींसि न ज़फ़र मज़र, ॾेॾरी ज़ुकाम मौला जो शान आहे। वञो ऐं ख़ुशख़बरी आणियो। ठीकु आहे सरदार, हल शामिर। जी बाबा साईं। रुगो हिननि ते न आहे भाड़नो कि पक्का ऐं पुख्ता माण्हू आण जेके न दादन ऐं मदर खे माठ करण में सचा साबित थियनि। चाची लेला, चाचो मजनू आयो थी जंहिंजे लाइ लुड़क पी लाणी। मां धाणो हां, लेला वर कीअं थियसि शफ़न? उन ॾींहुं रोए पई त मुंहिंजो मजनू सुराब नाराज़ आहे, पर चाहे ॾे वञी मसीत में लेटियो आहे। हाँ हाँ, तू सड़ी तो मुंहिंजे मजनू जड़े सोराब खां। चाची मां छो सड़ंदुसि? चवनि पिया मजनू सुकी थुड़ थी वियो आहे लेला लाइ। ही त साॻो ई जहिड़ो चाचो सोराब। मां मजनूअ खे बाहि ॾियां, मुंहिंजो सॼण त सोराब आहे। उन लाइ रोंदसि बि, परेशान बि थींदसि, ॾुख बि कंदसि न। चुपड़ी जहिड़ो मिठो सोराब किथां लभंदो? धाणो जे दिल जो धणी आहे, सुतली जड़ो सोराब मिठो आ, अलाह सो कारे गुड़ जड़ो। तुंहिंजो प्यार बि सेंधो लूण जहिड़ो आहे। तुंहिंजे करे मसीत में सुम्हण न आयो, हलियो आयुसि, पर तुंहिंजा उहे ई पिरकार। वञा थो मसीत में, दिल ते पत्थर रखी सुम्ही रहंदुसि ऐं अलाह अलाह कंदुसि। घटि में घटि तव्हां मनहूसन जे मुंहं ते न चढ़ंदुसि।
मसीत में वञण ऐं अला अला करण खां न रोकींदसि। पर न छॾ, अला प्यारो पिरी आहीं, चल पताशन वांगुर। हल पताशा हल, लय तुझी। तू वठ बेकदरा, तोड़ इहा इज्जत रही आ। चाचा, तू मुझे यहाँ में आई, तू मुझे पी, ये मुझी माँ। चपन पी माँ पांजो ॾिठो त कोन, तव्हां मूंखे निपायो। हाणे तू मूंखे बेकदरो तो सॾी चाचा। चाचा, मां अर्ज़ु कंदुमि, मर्द ॾुख बुख ऐं कावड़ में घर न आहिनि छॾींदा। चाचा, मां प्यार में चिड़ंदो ऐं चवंदो आहियां, का ग़लती थी वई न, मूंखे माफ़ कजांइ। सुराब नाराज़ न थी, नूर भटारे जो कसम असुल नेणन में आहीं। वे हाणे त मां तोलाइ मानी खणी अचां, बुखारो हूंदे तोसां ऐं शफ़न सां हूंदी त धाणो धणकी सॾबी न। काॾे वेंदे पुट? मोटी अचे ॿुधाईंदोसीं मासी। संघार खान ॾे वञे थो? न मासी, ॿियनि थो वञा। नसीर बि उन ॾींहं खां नाराज़ थी हले वियो आहे वापसि। वापसि? हा। छो नाराज़ थियो? ॿुधायई कोन, शायदि तंग थी पियो। छो तंग थींदो? अहिड़ो न आहे मासी। जहिड़ो बि आहे, अलाह ख़ुशि कंदसि, पर तूं वञी थो त सुत त अचिजांइ। मां शाम धारे मोटी ईंदुसि मासी। शहर थो वञी छा? न मासी। पोइ ॿुधाई छो नथो त काॾे थो वञी? का अहिड़ी ॻुझी ॻाल्हि आहे छा? मूंखां लिकाइण जो छा मक़सदु? मूं ते एतबार न अथई? मासी, इहो तानो न ॾे। तानो तरार हूंदो आहे, माण्हूअ खे मारे बि विझंदो आहे। इन लाइ माफ़ी पुट, दिलि आज़ारणु मक़सदु न हो। कुझु बि गुझो न रखंदो आहीं। अॼु माम में तो ॻाल्हाई तॾहिं चयो मैं, मुंहिंजो केरु आहे ख़ुदा खां सवा? तू ही त आहीं बादल। मां बि हिन घर ई तुंहिंजे लाइ त सोचां थो मासी। नथो ॿुधाई त माशा अल्लाह। मूं इनकार न कयो आहे मासी। मोटीअ चयो अहवाल कंदुसि तोसां। वरण जी कजांइ पुट, मिरल जे मन जो मेर अञा न वियो आहे। न संदसि मन जो मेर थो वञे ऐं न ई वरी वेर थो छॾे। मासी, मीरल सां मूं ॾिनो अथमि ऐं ॾींदुसि, तूं घबराए न। मीरल आहे ई सॼो मेरो, दरिया ई न धोई सघंदुसि संदसि मन जो मेर। मासी, थोरो सोच, मच्छी दरिया में रहंदे पाणी में पलबी आहे, जॾहिं ॿाहिरि ईंदी आहे त उन में केतिरी बुअ हूंदी आहे। छा पाणीअ सां उहा उजरी थी सघे थी? हरगिज़ न, खिखी उहा ई खिखी। पोइ उनजो ज़िक्र ई न कर। बराबर पुट, भला जो कम कखण आहे, पर डप थो थिए। रब्बुल आलमीन रहम कंदो। मां कोशिश कंदुसि त थी मोटा, मजबूरी आहे, न त छो वञा। अल्लाह निगहबान थे पुट। आमीन मासी। टांडाणी शायद हमालानी नालो पूरो वठ। फकीर वेहे जा वने। फकीर जी मर्जी, बाकी फकीर मल विड़े त टिंडू खान टांडाणी तैयार आ। टिंडू ऐं मल वडो मल थई टिंडू, सिंध में हाक तस हाक। नडे धनु फकीर के फूक, हाथी ॾिस, कद ॾिस, मल विड़ंदो सिंध जो पहलवान। मां अंब शीदी
ऐं शेर मीर भर सां मलू कयूं तॾहिं बा नंढो हुयुसि शेर मला त शेर हो शेर पर अंब कद जो नंढो हो मां वांगुरु ऐं पहलवाननि जे सीने ते चढ़ी वेंदो हो मां नंढो हूंदो हुउसि हुन टाइम में हींअर वरी मुड़ुस वॾो आई हालत ॾिस नॾे फ़कीर खे चूचड़ी धनू धमाली फ़कीर वॾो ॼाणो थी त मरी न पवे अचु बद संदरो पतो पवई अचु अचु अॼु तोखे मां किथे छॾींदुसि मस त वारी में अचु भला ॾे ख़बर फ़कीर वेहे जा वञे न वञे पहलवान टिड्डू टांडाणी जा हथ पेर मटे उस्ताद अंब शीदीअ पहलवान जा अखर अथसि किथे किराए न विझे धूड़ वञी पाए फ़कीर वञे थो अम्मा मानी खा रखो वञी फ़िलहाल छो अम्मा दादा न खाधी हूंदी अलाए न अम्मा हूं मूंखे हिम्मत ॾींदी आई अॼु तूं हिम्मत हारे थी दिलि नथी चए हाँ लड़कियो पियो आहे दादा न खां सवा अम्मा सोट मज़हर वियो आहे हवालो आणींदो पाण कोन वियो आहे शायदि कंहिंखे मोकिलियो हूंदई अम्मा असांजी दुआऊं साण गॾु आहिनि हिकु ॿ गिरह खण रख पोइ खावां थी जेका तुंहिंजी मर्ज़ी अम्मा रब रसूल कंदो त मुरकंदो ईंदो आमीन अम्मा छा ते बि आमीन आमीन पवे कुछ थियो आ छा ॿिन्हिनि खे थियो हुजे या न तूं छड़ो चुनारीअ जहिड़ो मुंहुं टंगे पहती आई पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई माखीअ जो फिटल मानारो पाठोड़ी जहिड़ो मुंहुं खणी ॻाल्हाए थी धाणो खे धाणो हिन खां बि वई धाणो जड़ी दहन में न लभंदई धाणो धणकी आ धणकी न है मामी तू आई छो आई वञ खुदा रे ॾिस किथे मरी न पवी मुंहिंजे हथां सां बाहि फकियूं वेठियूं आहियूं फुटजी न वञी वञ मोटी वञ मामे ॾे हाँ हाँ धाणो सां थी ईअं ॻाल्हाए चिमनी मुंहुं ई चिमनी जहिड़े वट जहिड़ो नक न लाहे छॾे पाण खे मोतबर ऐं ठाहूकी थी सम्झे सभु धाणो जे अॻियां धाणो धणकी आ ने धणकी न आहे निकुर लुंडी भला त मथो न चिथे आयो धाणो सां तकड़ी न थी त कनन त ताड़ियूं न चाड़े छॾे दिमाग़ न खुश्क थी वई त वतंदी ताड़ियूं वॼाईंदी धाणो धणकी आ ए धणकी न जो मथो अची थींदी थेली मच्छी वांगुर चीरे लूण न विझे माठ कर मामी तू माठ कर भोनड़ी ते चिबो बूथ न चिचिरे खुश थिया त मज़ार सां निकाह कंदी शफन शेर जे चंपे में ईंदी बूटियूं मां पचाए खाईंदी से धाणो सां थी सीनो साए ज़ाला सेबती पाण के सुणी ऐं सेबती लुॾण थी समझे खिखीअ जी खारी ॿीहर वात खोले न त मुंहुं मितेर वांगुर फिसी पवंदई मिटर मुंहिंजी धाणो खे दांधोले धाणो धणकी आ ने धणकी न आहे ते छो आई आई बदकलामी थी करे चाची कमल सां हां तू छडेस पुट ये ढूंढ आ ढूंढ ढूंढ के हथ लाइंदे न त हथन में धप थी वेंदई तू वने जल्दी वात जो गोदो हणी बीठिया निकुर त नोड़ी न थी वनी छडी सा मां त सोट सीने में ठोके सा वनी छाई पाए असा आगे ही तकलीफ में आयूं वेतर विजो छकड़ी गिचीअ में सोट अदे जी का खबर पई हाँ सोटरे हाणे खतरे का बाहर आए दोस्त उतां थी आयो है रब साईं जा लख शुक्राना पुट
मां अस्पताल में हा दादा ना रब जो एहसान जो खतरे खां ॿाहिरि निकिरी वियो कीअं पहुतुस डॉक्टर? अञा अञा चङी तरह सां ठीक न थियो आहीं। ठीक थी त पोइ ॿुधाईंदोमांइ। छेड़ो याद अथव पर छा? शफन हो या शहबाज जा माण्हू? तूं आराम कर, तोखे आराम जी ज़रूरत आहे। न ॾे ज़हन ते ज़ोर। याद आयो सतार छा? त शहबाज जा माण्हू हुआ। ओहो, केर बि हो? अवल तुंहिंजी सिहत, पोइ ॿिया मामला। दातन ते वार, दातन ते हमलो। शहबाज खान खीर के मुकाया। छॾ, न सोच दादा न, तबियत बिगड़ी वेंदई। सतार दातन जी शहबाज खान के खबर दातन मौत ऐं मौत डरणो। दादा यार संभाल पा के। दादा छा थी हो? डॉक्टर के साथ किथे न चला था, सीरियस ना थी हो। चाची खुदा के मन दुख वारे माहौल में त न ॾंगे। दुख? केड़ो दुख वारो माहौल? सोढल लाइ सोच चाची। खुदा सोढल दे खैर करे, उहो रुगो ठीक थी अचे। ओ जेका तादी वणई न सा मुसा कर। चाची कुछ तो सोच सोढल लाइ। असां जो हां हुन जे लाइ हुरखुर में ऐं तुझियूं ये तरार खां तेज गालियूं। भले खुदा जी कुदरत वडी हड डोकी थी पई। हां अंदर उजड़ी वियो तई वडो सेक थई सोढल जो। दुख त ॾाढो रसियो तई। हाणे ठहरो, तोखे ने उनके करण जी जरूरत ना है। त हथन पेरन जा नहना कढे छॾियई। तो बुरी बला जे करे असां त सदमन ऐं सूरन में पइजी विया आहियूं। कैसी ताईं चाची इहा किरकिर हलंदी पई। सोढल अचे न त मां चवांस त हिकु दफ़ो मूंखे हण बंदूक। सोढल छो? आई मां पाण हणदी सां, मां पाण हणदी सां। हां वडी सियाणी थी तोखे समझा थी न। चाही थी त सोढल जी अचे त उन जे हथां पंहिंजो पाण खे बंदूक हणाया ऐं सोढल खे वरी सोगो कराया जेल में, ईअं न? खून सोढल जी गिची में विछण जी साज़िश सोची थई। वडी सियाणी आ छोरी, वडी सियाणी आ। पर अॻियां बि सारा थई ऐं तुंहिंजा ये नापाक इरादा थई न, ये पूरा थियण आउं बि कोन ॾींदी सही। हा ऐं तोखे सीने वारी गोली त आउं हणंदुसि। जेकॾहिं मूंखे जेल बि आयो न त बिस्मिल्लाह उहो बि काटे वेंदुसि, पर तोखे पूरो कंदुसि। मां सोचां हिकु तो वटि ॻाल्हियूं ई ॿियूं चाची। ऐं तुंहिंजो सीनो खोटे सॼियूं तुंहिंजूं चालाकियूं सारा पढ़ी वई अथई। तूं वरी सारा खे सुरमो थी विझी, पर सारा तोखे सुरमो पाराए सिसकाए साड़ींदी। हा चाची अम्मा नचो भाॼाई खे। खुदा जी कुदरत आहे। हा अयो बा खैर ताए तोखे वरी हिन लाइ किथां हमदर्दी आई आहे? हिक सोढल जी गणती, ॿियो संदसि पलांद जी परेशानी, टियों वरी
हिन मासूम खे हुड़छी चवणो त पवंदो न चाची अम्मा। न तोखे हिन सां हमदर्दी जी ज़रूरत आहे, न ही पाश जो तू पटको ॿध। ऐं अब्बा हिन चोड़ीअ खे तू चङो थो सम्झी, जेका सोढर खां खून थी कराए, खून। हू अञा वेचारो ठीक बस घर पहुचे तो त वरी ही ॾाण गिरफ़्तार थी कराएसि। न खण जा पासो, न तू तोसां बि घटि न कंदीसैं। हिन जो तो वेचारो पासो खणे। चाची अम्मा मां वाही छा चवां तोखे, हेकर त तोखे सोढल जी गणती करण खपे। ही बि त सोढल जो नंग आ न। माठ कर गुंदड़ा, हां जब हर हिन जे लाइ कुझु चयो अथई न त तोखे सिधो कंदसि। हा ऐं मुंहिंजे अंदर में अथई देवी जा कंड कंड। हिन जी पाश न कंदो कर, न पाश कंदो करीस। हा ही वेचारी हली आहे सारा सां सेब तो ॻाल्हाइण।